उम्मत हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन व अस्हाबिही उलिल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम इन्नका ला तुस्मिउल मौता आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ालल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युस्सल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अजगोठ मोहम्मद उस्मान सोलंगी जे अंदर एक अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मुझे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल मुनाक़िद कई वई आहे। उन मौके ते जो एक नंढड़े जी सुन्नत तोहर थियण जे मौके ते अल्लाह ताला उन जे बाबा साईं ऐं उन नंढड़े अयान अलीअ जी अमड़
ऐं अल्लाह ताला उन जे तमाम अज़ीज़ो अकारब खे ज़िंदगीअ में ढेर सारियूं सुहिणियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जन पंहिंजे बचड़े जे हिन तोहर जे मौक़े ते ज़िक्र जी महफ़िल सजराई आहे ऐं उन महफ़िल सजाइण में भी कुछ दोस्तन जो किरदार आ। मोहतरम मंजुमन सोलंगी, मोहतरम मोहम्मद सफ़र सोलंगी, मियाँ ग़ुलाम शबीर ऐं शहबाज अली सोलंगी ऐं नंढड़े अयान अली जे वालिद मोहम्मद ख़ान सोलंगी, सभिनी दोस्तन खे मुबारक हो। लेकिन उन्हनि सां गॾु तव्हां अचण वारनि खे बि करोड़े मुबारक हो। अहिड़े दौर जे अंदर अहिड़े दौर जे अंदर जॾहिं मुंहिंजा दोस्त पीउ पुट खां बेज़ार हुजे, भाउ भाउ खां बेज़ार हुजे, मिट मिट खे मिट समझण जे लाइ तैयार ई न हुजे, अफरा तफरी जो आलम, माशी परेशानियों, बेरोजगारी, बदहाली ऐं कूड़ी अलाए सची खुदा पंहिंजे पनाह में रखे, या जेका वबा जे सूरत में असांजे दिल ऐं दिमाग़ जे मथां जंहिं हेॾो बार अचे रखियो आहे, अहिड़े ॾुखे टाइम जे अंदर जो कोई कंहिं पाड़े वारे के मानी खारण लाइ बि तैयार न हुजे, कोई कंहिं वञण जे लाइ बि तैयार न हुजे, ऐं अहिड़ी शदीद गर्मीअ जे अंदर ही मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़ुलामन जो जमे गफ़ीर एक बहराड़ीअ जे गोठ जे अंदर हेतरो जमायत जो दूर दराज इलाइकन खां अचण ऐं गॾु थियण, इन ॻाल्हि जो सबूत आहे त मुझे मुस्तफ़ा करीम जा ग़ुलाम दुनिया जे कंहिं बि मुसीबतुनि खां डिॼण वारा न आहिनि। इन करे जो ईमान इन ॻाल्हि जे मथां आहे त दुनिया जा लाहा चाढ़ा पिया ईंदा, पर जंहिंसां मुस्तफ़ा करीम जी ज़ात राज़ी हुजे, ख़ुदा भी उन सां राज़ी हूंदो आहे। ज़िक्र जी महफ़िल इहा सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, न कराइण वस जी ॻाल्हि आहे, न हिन में अचण कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे। यादि रखो मुंहिंजा दोस्तो, मूंखां पहिरीं मुंहिंजे दोस्तनि ॾाढो मन मोहींदड़ जेको उन्हनि जो ख़िताब हुयो, आजिज़ ॾाढो तवजह गौर सां ॿुधो पे, ॾाढो अक़ीदत जे बुनियाद ते ॾाढो ठोस दलीलनि सां दोस्तनि ॻाल्हायो आहे। अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं वरी ख़बर अथव थोरो यहाँ सादड़ो माण्हू बहराड़ी जो निकिरे पोइ पंहिंजे बहराड़ी जे हिसाब सां। मुंहिंजा मिठड़ा भाउ, ये कदम उठते नहीं उठाए जाते हैं। जियां दुनिया जे अंदर दुनिया जी का महफिल मचाई वेंदी है, याद रखी छॾियो, महफिल जी इज्जत, महफिल जो शान, महफिल जो मान देगिन सां न हूंदो आहे, तंबुन सां न हूंदो आहे, ओताक सां न हूंदो आहे, इको साउंड सां न हूंदो आहे। याद रखी छॾियो, महफिल जी इज्जत, महफिल जो शान मेहमान सां हूंदो आहे। मेहमान छाखे चइबो आहे? जेकॾहिं हिन ई अंगण ते वज़ीर आला जी दावत हुजे त अंगण साॻिया हूंदा, कोठा साॻा हूंदा, पर मन कुझु हितां जो माहौल ॿियो कुझु हूंदो। जेकॾहिं वज़ीर असांजे मिनिस्टर साईं मुराद अली शाह जी दावत हुजे त वरी को नमूनो टियों हूंदो, पर जे वज़ीर आज़म जी दावत हुजे अञा को नमूनो टियों हूंदो। यानी सिस्टम साॻियो हूंदो आहे, पर जेका शख्सियत हूंदी आहे, अचण वारी हूंदी आहे, जंहिंजे करे महफ़िल सजाई वेंदी आहे, महफ़िल जी इज़त, महफ़िल जो शान, महफ़िल जो मान उन ज़ात सां वाबस्ता हूंदो आहे। त दुनिया जूं महफ़िलियूं दुनिया वारनि सां वाबस्ता हूंदियूं आहिनि, लेकिन ज़िक्र जी ऐं दरूद जी महफ़िल ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे ज़ात सां वाबस्ता हूंदी आहे।
दुनिया जो तमाम महफिलियों इन हिकड़ी महफिल ता कुर्बान करे छरजन पो भी इन महफिल जो मकाम दुनिया में भी निरालो त आखिरत में भी निरालो त इन महफिल में अचण वारा भी आम कोन हुंदा याद रखी छ जी दुनिया जे शादी जा कार्ड ठाहिबा हन पो नाला लिखबा हन कार्डन जे मथा फलाणे के ॾियणो आ फलाणे के ॾियणो आ फलाणे केर कार्ड लिखंदो आ दा जो जेको भत कंदो आ सदाई सूरन में तफसील में न वेंदुम अजीज दोस्त कार्ड लिखबा हन दुनिया में विरहाया वींदा हन पर आखिरी पावर उनखे हुंदो आ जेको भत धणी हुंदो आ लिस्ट ॾिसंदो आ इन नाले के ड्राहे छॾ इन नाले के ड्राहे छॾ छो बाबा इन सां मुंहिंजी दिलि ठरियल न आहे पर फलाणो नालो कोन्हे को लिखियल इन के त लिख न छो त भत धणी आ न याने लिस्ट दुनिया जे दावत जी फर्श जे दावत जी फर्श ते ठहंदी आ लेकिन याद रखी छॾ हिकड़ी उहा दावत आ जेका थींदी फर्श ते आ पर उन जो कनेक्शन अर्श सां हूंदो आ दुरूद जी महफिल ऐं ज़िक्र जी महफिल थींदी फर्श ते आ उन जो कनेक्शन अर्श सां हूंदो आ त मुंहिंजा दोस्त दुनिया जे प्रेस जा कार्ड ठहन भी फर्श ते विरहाजन भी फर्श ते लेकिन ज़िक्र मुस्तफ़ा जा ज़िक्र खुदा जा जेके कार्ड हन ये ठहंदा भी अर्श ते हन त विरहाइबा भी अर्श ते ए तव्हां जेके आया हो रीअ सॼा न आया हो कोई भी रीअ सॼो न आयो आ सभई सॾ सां आया हो कहिड़े सॾ सां आया हो मुंहिंजा दोस्त अजीज हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हिकड़े दिहाड़े हुद हुद पखीअ खां पुछो कंहिंखां ॻाल्हायो कंहिंखां हुद हुद पखीअ खां पुछो ऐ हुद हुद जी अल्लाह जा सुहिणा नबी दे त ख़बर पखी त दुनिया में ॿिया भी घणा पर तोखे एतरी इज्जत छो उन हुद हुद पखी जवाब ॾिनो ओ मुझे करीम रब जा सुहिणा नबी अल्लाह जे ज़ात उहा मुखे नजर अता फरमाइया हज़ारे फुट बुलंदीअ ते हुजां हज़ारे मैल ज़मीन खां मथे हुजां अल्लाह जे ज़ात मुझे अख में एतरी ताकत ता फरमाइया ज़मीन ते निहारी दोहां त ज़मीन जे हेठों जिथे सुहिणो पानी हुंदो आ उन जी भी ख़बर पवंदी आ जिथे ख़राब पानी हुंदो आ उन जी भी ख़बर पवंदी आ कहे जवाब ॾिनो चो हुद हुद पखी कहे जवाब ॾिनो हुद हुद पखी सुलेमान अलैहिस्सलाम चयो तू वॾे कम वारो आ वेह मांजे काफ़िले में वेह मांजे काफ़िले में छाजे करे जो सफ़र ते निकरंदासीं पाणीअ जी ज़रूरत पवंदी तो जहिड़ो साथी गॾु हूंदो मां तोखां तो पुछां पखी नबीअ जो ग़ुलाम आहे या न आहे जवाब ॾे ग़ुलाम खे नबी थो चवे त असां सां गॾु हल त जिथे पाणीअ जी ज़रूरत पवे तुंहिंजी परे खां निगाह पवंदी छा नबीअ जे निगाह खां पाणी परे हो छा चओ को न हो पर जंहिंखे ख़ुदा इज़त ॾेई रहियो आहे सुहिणो सुलेमान भी उनखे इज़त ॾेई रहियो आहे उन हुद हुद पखीअ जेॾी महिल ॻाल्हि करे बस कई कांव आ थोड़ो साड़ो टिड़ो सुञाणो कांव ॿुधो अथव न दा साड़ में चई ओ अल्लाह जा नबी हवाल त हुद हुद वॾा करे छॾिया हेतरन मैलन हज़ारन खां पाणी ॾिसंदो हा पर मुंहिंजी दिलि नथी मञे छो त जेको साड़ोटो हूंदो आहे सो ज़रूर फाटी पवंदो आहे उन जो वस न हूंदो आहे न ॻाल्हि केॾी बि सुहिणी ऐं सुठी हुजे पर हुन जे तबीयत ते न लॻंदी हुन जे तबीयत ते उहा ॻाल्हि लॻंदी जेका उन जे फ़ाइदे में हूंदी कांव दाह कई ऐं अल्लाह जा नबी जेकॾहिं हुद हुद जी ख़बर नज़र जी हज़ारनि मैलन खां थी पवे या फुटन खां थी पवे त पोइ हुद हुद खे चओ मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे हुद हुद चयो सवाल कर
कांव सवाल कयो त अल्लाह जा सोना नबी जॾहिं हज़ारनि मैलनि तां ख़बर थी पवेस त ज़मीन जे अंदर छा है त पोइ जंहिं ॼार में फासंदो आ उहा ज़मीन जे अंदर कान हूंदी आ, उहा ॼार त ज़मीन जे मथां हूंदी आ। ज़रा मूंखे ॿुधाए त उहा हिन खे नज़र छो नथी अचे? ॻाल्हि सम्झ में अचे थी न? हुद हुद निहारियो अल्लाह जे सोहणे नबी निहारियो मुर्कियो हुद हुद जी आका जवाब दे। हा मुझा साईं जवाब थो ॾियां। हुद हुद जो जवाब ॿुध मुस्लमान, हुद हुद जवाब ॾिनो आए अल्लाह जा नबी सुहिणा सुलेमान, बेशक अल्लाह मुखे ज़मीन जे अंदर पानी ॾिसण जी भी ताकत ॾिनी आ। ज़मीन जे मथां पंहिंजे फासण वारी ॼार खे भी ॾिसंदो हां। यकीन मौत हकीकत में पक थी वेंदी आ त मौत भी मुझो इन ॼार में फासण खां पोइ थी वेंदो। कांव रड़ कई पो छो फासंदो आ? जी ॻाल्हि ॿुध, जॾहिं अल्लाह जे कुदरत जे तरफ़ां तकदीर में फ़ैसिलो थी वेंदो आ, उहो फ़ैसिलो अकुल जे मथां हावी थी वेंदो आ। मुझो अकुल ख़त्म थी वेंदो आ ऐं अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो साबित थी वेंदो आ। जी मुझो अकुल हूंदो आ, मूंखे ख़बर हूंदी आ, लेकिन अल्लाह जे कुदरत जे फ़ैसिले जे आॾो मुझे अकुल जी काई ताकत कान हूंदी आ। मुझो अकुल कोन हलंदो आ। अल्लाह जे कुदरत जो फ़ैसिलो हूंदो आ। तकदीर उते लिखबी आ, हेठ कान लिखबी आ। जॾहिं जेको लिखजी वेंदो आ उनखे टारण जी उन ज़ात खे ताकत हूंदी आ। याने तकदीर जा फ़ैसिला इंसान जे वस में न हूंदा आहिनि। ॻाल्हि जितों खयम मोटाए उते अचां। अमीरन जे महफिलन में, वज़ीरन जे महफिलन में मुझा दोस्त अजीज छा मिलंदो आ? तॾहिं भी दुनिया दीवानी हूंदी आ। अल्लाह जे ज़िक्र में मुझे महबूब जे दुरूद जे महफिल में छा मिलंदो आ? उते भी दुनिया दीवानी हूंदी आ। लेकिन अकुल चवंदो आ होॾे घणा हेॾे थोरा। जवाब इहो ई ॾिबो त तकदीर वारो जंहिंखे लिखंदो आ महबूब जे गुलामन में उनखे महबूब जी गुलामी अता करे छॾींदो आ। सुभान अल्लाह। खुश नसीब आहीं हिन महफिल में अचण वारा, ज़िक्र जे महफिल में वेहण वारा, छो त ज़िंदगीअ जी काई ख़बर कोन्हे का त ज़िंदगी केतिरी आ। अगर सुभाणे मौत अची वियो त ही जेके 5 घड़ियूं वेठो आहीं न, पोइ जॾहिं इन्हनि जी ख़बर पवंदई चवंदे हो मुझा मौला, ओ मुझा करीम रब, ओ मुझा सुहिणा रब, मूंखे थोड़ी मोहलत ॾे। मुझा मौला मूंखे थोड़ी मोहलत ॾे। छो तो ते सालिहन खे जॾहिं ॾाज ॾिसंदे कंहिंखे जवाब ॾे। गाला गाला कंहिंखे ॾाज ॾिसंदे, सालिहन खे ॾाज ॾिसंदे, पोइ उते दाहूं करे चवंदे ओ मुझा करीम रब, पुट जे छठीअ ते भी 50,000 ख़र्च कयो हुयुमि, पुट जे तोहर ते भी लख रुपया ख़र्च करे वॾा वॾा रागी पोइ मर्द या वग़ैरह वग़ैरह घुराया हम, फायरिंगूं करायमि, शराब हलरायमि। अल्लाह फरमाईंदो ॾे ख़बर कॾहिं मां अल्लाह जे राह में ख़र्च कई? चवंदो न मुझा मौला जरा कुरान करीम खोले निहार। अल्लाह जी ज़ात बाबरकात खोले चयो आ त ख़र्च करण वारो हुजे या न करण वारो हुजे, पर जॾहिं फ़ैसिलो थी वेंदो आ उनखे क़बूल करणो पवंदो आ। सुभान अल्लाह। वअन्फ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत।
अल्लाह सुने कुरान करीम में चई छड़ियो थे उन खां पहिरियां जो मुझे हुक्म सा इज़राइल अचे मथों दरड़े ते बीहई चवई हल उन खां पहिरियां मां करीम रब जे राह में खर्च कर मां अल्लाह जे राह में खर्च कर गरीबन जी मदद कर मिस्कीनन जी मदद कर बेवह औरतुन जी मदद कर यतीमन जी मदद कर मुझा दोस्त अजीज मां हिकड़ो सवाल तो का पूछा ताजी ईद कई थई नमाजूं पढ़ियूंसी कुरान पढ़ियासी रोजा रखियासी खबर नाहे त कबूल प्या अलाए कोन प्या मगर ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात मस्जिद नबवी में वेही करे मिंबर रसूल ते मुझे आका पांजू ब आंगुरियूं ही हवाए में हलायूं हलाए फरमायो ओ सहाबियो जी आका मुझे मुस्तफा करीम फरमायो मां मुस्तफा जे आंगुरन दे निहारियो सहाबा निहारियो जी मुझे आका फरमायो हिनन खे को जुदा करे सके थो न मुझा आका मदीने जे ताजदार फरमायो जेको दुनिया जे अंदर हिन जमीन जे तख्ते ते कहीं यतीम मिस्कीन बेसहारे के सहारो दीदो मां मुस्तफा ऐलान थो कयां उन यतीम जो सहारे थियण वारे जे ला त जन्नत में मां मुस्तफा सा इए साथ में हुंदो जी मां मुस्तफा जो ब आंगुरियूं साथ में हने सुभान अल्लाह पांजे बच्चन के ईद कराए इजाजत थई लेकिन गरीबन जो ख्याल कर यतीमन जो ख्याल कर अजीजा ने मन गाल मां गाल निकरदी विधी मां मोटा पांजे मकसद जे मथा त अल्लाह फरमायो उन खां पहिरीं जो मौत जी घड़ी अचे मथा बीहे इज़राइल चवई उथी अदा चवी त इज़राइल इहो छा कई बुधो थई न त कहे इज़राइल सा दोस्ती रखी चई त यार यारीअ में निभाईंदे चई निभाईंदुसि चई जॾहिं टाइम अचे ॿुधाइजां चई ॿुधाईंदुसि अचे मथों बीठसु थी चई ऐ इज़राइल वाइदो कयो हुई त अॻु में ॿुधाईंदुमि इज़राइल चयसि जवाब ॾिनसि त ॻाल्हि ॿुध कल हुन वटि आयुसि टियों ॾींहुं हुन वटि आयुसि अॻे हफ़्ते हुन वटि आयुसि इहो तोॾे न्यापो न हो त बाक़ी छा हुयो सुभान अल्लाह मुसलमान आँखियों खोल हिन उन जिंदगी जे मथा तू दीवानो ऐं मस्तानो बणजी वयो जै जिंदगी जे पल जी भी खबर नाहे पल जी भी खबर नाहे याद रखी छॾजा पंहिंजे पाण के अकुलमंद समझण वारा जेकॾहिं सवली सिंधी में मां तो खां पुछां त हिकिड़ो 100 एकड़ ज़मीन 100 एकड़ ज़मीन भली हुजे ऐं हिकिड़ो एकड़ कलर वारो हुजे सिम वारो हुजे उहा 100 एकड़ तुंहिंजी ज़ाती ज़मीन हुजे हिकिड़ो एकड़ जेको कलर वारो आहे उहो तो वटि मकादो हुजे ऐं मकादार तोखे चवे मकादो ॾियई थो पर जेॾी महिल मुंहिंजी दिलि चवंदी वापसि वठी छॾींदो मई ऐं तूं उन सिम ऐं कलर वारी ज़मीन में बंगलो ठाराइण शुरू करी पंहिंजी 100 एकड़ ज़ाती ज़मीन ॾे ख़याल ई न करी ॿुधाए त तोखां वधीक दुनिया में को बियो बेवकूफ थी सके थो या नथो थी सके जवाब ॾियो समझो ही ॻाल्हियूं मुसलमानो 100 एकड़ ज़ाती ज़मीन ऐं A1 क्लास जी ज़मीन उन ॾे कोई ख़याल नाहे हिकिड़ो एकड़ मकादे में मिलियो आहे उहो बि मुंहिंजा दोस्त सिम वारो मालिक जॾो जेॾी महिल दिलि चवंदी खसींदो मई पोइ बसां बंगला उन में पिया ठाहींदो इन खां वधीक बेवकूफ़ केरु आहे उहो एकड़ सिम वारो कहिड़ो आहे चो तुंहिंजी ज़िंदगी आहे हिकिड़ो एकड़ सिम वारो तुंहिंजी ज़िंदगी आहे 100 एकड़ कहिड़ी आहे चो आख़िरत वारी ज़िंदगी आहे कबर वारी ज़िंदगी आहे हिन घर में काई खबर नाहे त केतिरो रहंदे पर कबर में यकीन थई त जेसिताईं क़यामत अचे तेसिताईं कबर में रहणो आहे कयामत ताईं कब्र में रहणो आहे उन घर जी परवाह न करण वारा
हिन दुनिया जे नंढड़ी जिंदगी के ज़ीनत ऐं मुज़य्यन बनाइण वारा बेशक बना, पर मुझा दोस्त हुन घर के भी आडो रख मता, हिन घर जे करे हू हमेशा वारो घर भुलाए छड़ी। अल्लाह फरमायो उन का पहिरीं व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यअतिय अहदकुमुल मौत फयक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन क़रीब। सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में तो के खोले फरमायो आ त मता मौत मथा अचे वञे पो बोकड़ करी दाहूं करी मौला थोड़ी मोहलत दे, मौला थोड़ी मोहलत दे, मौला थोड़ो इज़राइल खे मोटाए त मां ही भी करे वठां, सजदा भी ॾेई वठां, खैर भी करे वठां, हीअं भी करे वठां। मुझे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं नेकन जा अजर ॾिसंदे पो चवंदे मौला जे थोड़ी मोहलत मिले हां, थोड़ो मुझे जिंदगी के वधायो वञे हां, मौत के हटायो वञे हां, फ़असद्दक़ व अकुम मिनस सालिहीन। मौला मां कुछ करे वठा हां जी अज सालिहन के हिते इनाम प्या मिलन, मौला उहे इनाम मां भी हासिल करे वठे हां। लेकिन मुझे मौला फरमायो वलई युअख़िर अल्लाहु नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब फरमायो मुझो फैसलो अटल मुअख़िर कोन थींदो। जाना थो तोखे एतिरो टाइम ॾिनो मई विसरी वियुसि मां ख़ुदा तोखां। हाणे जॾहिं इज़राइल जे उहा रूह कब्ज़ करण वारी सट नथो सही सघी, हाणे थो दाहूं करी त ही मौक़ो मिलियो अथई, ख़ुश नसीब आहीं। केतिरियूं क़ुरान करीम जूं आयतूं पढ़ां त हीअ महफ़िल ख़ुश नसीबन खे नसीब थींदी आहे। अख ॿूटण खां पोइ नौजवान ख़बर पवंदई, अख ॿूटण खां पोइ ख़बर पवंदई त घुट में त वेठो हुअसि, अॼु हिन घुट में वेही करे तूं क़बर वारी घुट खां आज़ादी हासिल करे रहियो आहीं। मां नथो चवां, रब जो क़ुरान थो चवे, चई त पढ़ी पोइ अॻिते हलां। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जो कुरान बुध मुझे बेनियाज़ रब फरमायो इन्नल्लज़ीना यख़शौना रब्बहुम बिलग़ैब लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन कबीर। सुभान अल्लाह। मुझे बेनियाज़ रब फरमायो ओ अण ॾिठो ईमान आणण वारा, अण ॾिठे मां रब खां डिॼण वारा, घुटन गर्मिन में वेही करे मां रब जो कुरान ॿुधी पंहिंजे दिल खे सुकून ॾियण वारा, मां अल्लाह जो कुरान ॿुधी पंहिंजे दिल खे ठारण वारा। अल्लाह फरमाए थो तूं त अण ॾिठो सौदो करे रहियो आहीं, पर मां रब तोखे ॾिसी रहियो आहियां। सुभान अल्लाह। वअस्रु क़ौलकुम अविजहरु बिही इन्नहु अलीमुन बिज़ाति सुदूर। मुझो रब तो चवे तू दाहूं करे सदी या तू अंदर खामोश थी सदी, मां रब दाहुन वारे जो दाहूं भी बुधंदो हां, खामोश वारे जी खामोशी भी जानदो हां। जेको तुझे दिल में मौजूद आ मां खुदा उनखे भी जानदो हां। सुभान अल्लाह।
अजीज़ान मन उन बेनियाज़ रब जे ज़ात सां प्यार करे वेहण वारा अल्लाह फरमायो तो मां खुदा खे राज़ी करण जे लाइ गर्मीअ में वेठे। हा हा जन्नत जेकर हिन आशिक़र खे न मिलंदी त बाक़ी कंहिंखे मिलंदी। सुभान अल्लाह। सच इन ॻाल्हि में यकीन कर मुसलमान, मुझे रब जो वाइदो आहे, मुझे मदीने जे ताजदार फरमायो आहे त बाना तूं सॾु कंदो ही रब तुंहिंजो सॾु ॿुधंदो बि आहे, तोखे जवाब बि ॾींदो आहे। सुभान अल्लाह। मुझो खुदा तुझो ॿुधंदो बि आहे, तोखे जवाब बि ॾींदो आहे। पर उहा घड़ी उहो मक़ाम जॾहिं तोखे नसीब थी वियो त पंहिंजे रब खे सॾु कंदे बि तोखे ख़बर पवंदी, रब जो जवाब बि ॿुधंदे हिननि कननि सां न पर हिननि कननि सां। जॾहिं न हिननि कननि सां जवाब ॿुधी पोइ तोखे उहो मक़ाम मिलंदो जेको सचल सरमस्त खे मक़ाम मिलियो आहे, जेको भिट जे घोट खे मक़ाम मिलियो आहे, जेको मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख्वाजा निज़ामुद्दीन खे मुक़ाम मिलियो आहे, जेको दाता गंज बख्श हजवेरी खे मक़ाम मिलियो आहे। दुनिया जे अंदर जेतिरा भी अल्लाह जा कामिल वली आहिनि, सहाबा त आला उत्तम, लेकिन औलिया अल्लाह जो इहो मक़ाम आहे। ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता। न दिल के इश्क जो जाम प्यार अल्लाह जे जिक्र जो मज़ो वठराए ॾिसो। हिन दिल के ख़बर पवई त खुदा जे जिक्र जो मज़ो छा थींदो आहे, खुदा जे जिक्र में लुत्फ़ कहिड़ो हूंदो आहे, खुदा जे जिक्र जो मज़ो कीअं थींदो आहे, तोखे ख़बर कान्हे का। इहो जिक्र वारनि सां वेह त ख़बर पवई, या उन्हनि आशिक़नि खां पुछ त इहो मज़ो ईंदो कीअं। बस मुख़्तसिर हिकिड़ो मिसरो चवां त सुणे, सचल साईं ॿुधायो त इहो मज़ो ईंदो कीअं। पाण फरमाइनि था ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया। सुभान अल्लाह। बराड़ी जो माण्हू मस्ती सम्झी थो न, सियारे में मस्त थींदो आहे उठ, केर थींदो आहे उठ खे जॾहिं मस्ती थींदी आहे त हर माण्हू परे हटंदो आहे, भॼ परे मस्त खां, भॼ परे मस्त खां। वाह मुंहिंजा मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा जा उठ मस्त थी था वञनि, टिजन था, डोड़ी रसूलुल्लाह जे दरबार में था अचनि। वाह मुंहिंजा इमामुल अंबिया आका, मुंहिंजा आका अचनि था, सहाबा अर्ज़ कनि या रसूल अल्लाह उठ वॾी मौज में आ। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो तव्हां परे थियो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त मां मुस्तफ़ा खे केरु केरु सुञाणे रहियो आहे। हबीब जे चेहरे ते जानवर जी निगाह पवंदी आहे, रोई पंहिंजी पेशानी मुस्तफ़ा जे कदमनि में रखंदो आहे। अज़ीज़ दोस्त 1400 साल गुज़री विया, अॼु बि उन बनु नजार कबीले जे उन उठ जो ज़िक्र अॼु ॻोठ उस्मान सोलंकीअ जे ॻोठ में बि थी रहियो आहे। उठ त करोड़े दुनिया में हुया, मगर उन उठ जो ज़िक्र अॼु छो थी रहियो आहे, इन करे जो हुन मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञातो ऐं पंहिंजी पेशानी यार जे कदमनि में झुकाई। दुनिया हलंदी ख़त्म भी थींदी, हे जिस्म फानिया ख़त्म थी वेंदो, पर नालो उन जो रहंदो जंहिं यार सां नींहुं लातो हूंदो। सुभान अल्लाह। याद रखी छॾिजां, इश्क जी महफ़िल मज़ाक न आहे। अल्लाह ताला जे दरबार में, अल्लाह ताला जे दरबार में फरिश्तन अर्ज़ कयो मौला ओ करीम रब इंसान सां ॾाढो प्यार थो करी, इब्राहिम सां ॾाढो प्यार थो करी। ओ मुंहिंजा मौला तुंहिंजी हमदो सना करण जे लाइ हेॾियूं असां जूं कावशूं महिनतूं, मौला इब्राहिम सां घणो प्यार थो करी। मुंहिंजे करीम रब फरमायो जेकॾहिं इब्राहिम सां मां प्यार थो कयां, पर तव्हांखे ॾसियां त उहो मां रब सां केतिरो प्यार थो करे। सुभान अल्लाह। हा मुंहिंजा मौला अल्लाह फरिश्तन खे इंसानी सूरत अता फरमाए। मौज़ू काॾों जो काॾे हलियोसि, पर हाणे ठीकु आहे, भला आया हूं त ॻाल्हि करे वठूं। फरिश्तन जे सूरत में ज़मीन ते आया। इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह जे ज़ात बाबरकात माल मवेशी जाम ॾेई छॾिया हुया, पंहिंजे माल मवेशी जी संभाल करे रहियो आहे। उहे फरिश्ता ईंदा आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम खां पर भरो वेही करे अल्लाह जे ज़िक्र जी लोली शुरू कंदा। सुभान अल्लाह। गाला गाला छाजी लोली, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिक्र जी लोली शुरू कयूं सुहिणे आवाज़ में छो त सुहिणो आवाज़ भी रब जी मेहरबानी आहे सुभान अल्लाह मिठड़ो आवाज भी अल्लाह जो खास फजला अजीजा ने मन सुने आवाज में फरिश्तन इंसानी सूरत में अल्लाह जे जिक्र जी जो लोली शुरू कई इब्राहिम अलैहिस्सलाम जे कन्नन ते आवाज पयो माल मताह छड़े करे वनी उन महफिल में वेही रहो अज भी मां तो खां सवाल तो पुछा हिन जमीन जे तख्ते ते जे भी अल्लाह जे कामिल वली जे महफिल में वींदे उते तोखे जिक्र जी बोली जरूर नजर ईंदी सुभान अल्लाह खुदा जे वली जे दरबार ते जुमलो दोहराया तो खुदा जे वली जे बाकी साईं पीर बाबा खोड़ दुनिया में फिरन पिया पीर बाबा बी शया वलीउल्लाह है बी शया बहरहाल मां मौजू के अञा ते नथो वठी वञा सोनो इब्राहिम भी जिक्र में शुरू फरिश्तन डिठो इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में अची वयो आ छा में गाला गाला छा में सचल साईं छा चयो हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया सुभान अल्लाह अल्लाहू मस्ती दे विच मुंह जो मिलिया मस्ती दे विच मुंह जो मिलिया हस्ती हो हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जय दिल पीता सुभान अल्लाह तोखे मुखे थोड़ो उहदो मिलियो बांडर जी वियासीं ॾेडर वांगुरु ईअं फूक जी वियासीं लेकिन अल्लाह जे आशिकन ॾे निहार जीअं उन्हनि खे मक़ाम मिलंदो आहे तो कॾहिं गौर कोन कयो आहे जंहिं वण में फल घणो हूंदो आहे टारियूं निविड़ियल हूंदियूं आहिनि उभियूं कोन हूंदियूं आहिनि हे तूं ई इंसान आहीं हे तूं ई इंसान आहीं जीअं ख़ुदा घणो ॾींदो थे तीअं बावर बो वेंदो है फूक बो वेंदो है लेकिन औलिया अल्लाह ॾे निहार जीअं ख़ुदा उन्हनि ते घणो मेहरबान थींदो आहे तीअं कंदड़ो हेठि करे यार जे दरबार में मौजूद हूंदा सुभान अल्लाह उन सोने सचल साईं जे इश्क दे निहार इन मकाम ते पहुंचण खां बाद बेबी फरमाइन था ओ दर सया दे समय सिपाही सुभान अल्लाह अल्लाहू दर सया दे समय सिपाही दर सया दे समय सिपाही सचल खास गुलाम सुभान अल्लाह वडाई न अना न तकब्बुर न ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता इब्राहिम खलीलुल्लाह वे फरिश्ता जेके इंसानी सूरत में आया जिक्र जे मौज में अचे वियो फरिश्तन ॾिठो मौज में अची वियो यकदम फरिश्तन जिक्र जी बोली बंद कई इब्राहिम अलैहिस्सलाम जिया झटको ईंदो आ इए अखियूं खोले निहारे चवण लगो केडो न रब तवां जो आवाज सुणो कयो आ सुभान अल्लाह जो हा अल्लाह जी मेहरबानी आ चीपो अल्लाह जे जिक्र में मज़ो ॾाढो आहे अध में छो मोटायो वरी जिक्र कयो मां रब जे जिक्र जो लुत्फ़ वठां सुभान अल्लाह रब जे जिक्र जो मज़ो वठां मलाइक होया सूरत इंसानी हुई देर कान कयो चो ऐ इब्राहिम असां खे जेको करणो हुयो कयोसीं जेकॾहिं तूं असां खां वरी थो जिक्र जी महफ़िल सजराई त पोइ असां जो शर्त क़बूल कर चई कहिड़ो चई जेके तो वटि ॻाओ माला सभ जो सभ ॾे त असां जिक्र ख़ुदा जो कयूं सुणे इब्राहिम चयो सभ तहां खे आयो मूंखे यार जो जिक्र ॿुधायो सुभान अल्लाह अज़ीज़न मन
वरी ज़िक्र जी महफ़िल शुरू थी। सुनो इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं ज़िक्र जे मौज में आयो फ़रिश्तनि ॾिठो वरी ज़िक्र बंदि कयो। सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम वरी चयो हे छा कयव ज़रा अञा हलो हां त यार जो दीदार कयो हां। लतीफ़ सरकार दाह कई वसन ऐं विहसन अल्लाह दिहाड़ी ॾिसण लाइ वसन ऐं विहसन दिहाड़ी ॾिसण लाइ जीअं जीअं पीरी पसंद तीअं तीअं नशानी हजार। खुदा जे इश्क जो मज़ो उन्हनि खां पुछ जीअं ज़िक्र करण सां क़ल्ब खुलंदो आहे खुदा जे नूर जे झलक जो दर्शन थींदो आहे तीअं आशिक़ दीवानो थींदो आहे। चवंदो आहे काइनात क़ुर्बान थी वञे मन यार जे नूर जे झलक जो हिकु दीदार थी वञे। सुणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे चवण ते फ़रिश्तनि वरी ॿियो दफ़ो ज़िक्र शुरू करण खां पहिरीं चयो आहे इब्राहिम हे ॿकरियूं बि हड़ई ॾे त पोइ ॿियो ज़िक्र कयूं। चई हड़ई तव्हांखे ॾिनमि पर मूंखे यार जो ज़िक्र ॿुधायो। इहो चइबो आहे प्यार। ख़ुदा मलाइकनि खे ॾसे पियो ॾिसो चओ था त मौला तूं इंसान सां घणो प्यार थो करी ॾिसो त मां त कयां थो पर मूं सां केॾो प्यार थो करे। सुभान अल्लाह केॾो प्यार थो करे। पुटड़ो अयान अली अल्लाह ॾिनो वा मैं अली मोहम्मद ख़ान खे ओड़ो पाड़ो चवंदो यार थोड़ो ठठ ठांगर करी हां सटको कुटको थिए हां हेड़ी गर्मीअ में हलो भलो थी वञे ॾाढो मज़ो वठूं हां लेकिन ख़ुदा उन जे दिलि में विधो ऐं अली मोहम्मद ईअं न कर रब पुट ॾिनो अथई शुक्रानो अदा करे रब जे ज़िक्र जी महफ़िल करा त आशिक़नि जूं दिलियूं ठरी पवनि। सुभान अल्लाह आशिक़नि जी दिलि ठरी पवंदी आहे चो वाग मदीने कोन चए आशिक़नि जी दिलि ठरी पवंदी आहे वाग मदीने मरी पवंदी आहे। अमीर जो बच्चो अबा काॾे वेंदे बाबा चाइना रईस जो बच्चो काॾे वेंदे बाबा अमेरिका वज़ीर जो बच्चो काॾे वेंदे बाबा फ्रांस वेंदुसि बर्तानिया वेंदुसि लेकिन ग़रीब जे बच्चे खां पुछ काॾे वेंदे चवंदे बाबा मदीने वेंदुसि। सुभान अल्लाह भले गहराई सां गौर कर ग़रीब जो बच्चो चवंदो बाबा मदीने अज़ीज़नि मल उन खां पहिरीं जो मां वरी का नात शुरू कयां ॻाल्हि रहिजी न वञे। जॾहिं ॿियो दफ़ो ज़िक्र जी महफ़िल मौज में आहे इब्राहिम अलैहिस्सलाम मौज में फ़रिश्ता सूरत इंसानी में यकदम ज़िक्र बंदि कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम जे अखिड़ियुनि में इश्क जा लुड़क हली रहिया आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो हे छा कयव चयो असां बसि मुआविज़ो पूरो थी वियो हाणे त तो वटि कुझु बि कोन्हे को हाणे छा ॾींदे इहा ॻाल्हि मज़ेदार ॿुधजां। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो बेशक दुनिया दौलत ॾेई छॾियमि पर अञा हिकिड़ी शइ मौजूद आहे। कहिड़ी शइ मौजूद आहे चई मां हे सभु तव्हांखे ॾाचूं या उन टाइम में ॻऊं जेका शइ हुई उहा बि ॾिनी ॿकरियूं बि ॾिनियूं पर तव्हांखे चारण वारे जी ज़रूरत पवंदी मां चरवाहो थी चारण लाइ तयार हां मूंखे हिकिड़ो दफ़ो यार जे दरबार जो ज़िक्र ॿुधाए वठो। सुभान अल्लाह अल्लाह जे ज़िक्र जो इहो मज़ो आहे इश्क जो इहो मज़ो आहे। अज़ीज़ दोस्त या तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं हिकिड़ो अमीर माण्हू हुयो घर जी का दीवार टुटी पियसि निकिरी आयो बाज़ार में हितां भिरिया जो शहर वेझो आहे निकिरी वियो त कंहिं मज़ूर खे वठी अचां उन खां चल्हो बल्हो ठारायां हीअ दीवार टेड़ी थी वई आहे भञरायां वरी नई दीवार ठाराए वठां। जेॾी महिल बाज़ार में आयो मज़ूर त घणा वेठा हा हिकिड़ो नौजवान वेठो त परे हो पर चेहरे में नूर जा लाट हली रहिया हुया। छो त जंहिंजो जंहिंसां कनेक्शन हूंदो आहे उन में उन जो अट्रैक्शन मौजूद हूंदो आहे। हो वेठो त फर्श ते हुयो पर दिलि उन जी
गाला गाला दिल उन जी यो कम दुखियो कोने सवलो आ डाढो सवलो आ बैठो हुजो फर्श ते तुंजी दिल हुजे अर्श ते कीअं थींदो चो जिस्म फर्श ते रखो दिल अर्श वारे खे ॾेई छॾ बस तू अर्श ते आ सुभान अल्लाह बेटो गोठ मोहम्मद ओस्मान सोलंगी में हुज मुसल्ले ते तुंजो जिस्म हुजे पर जेडी मल अल्लाह अकबर करे बस करी त केडी मल काबे जो दीदार पियो करी त केडी मल गुंबज़े खज़रा जो दीदार पियो करी सुभान अल्लाह इहा ॻाल्हि वॾी नाहे इहा ॻाल्हि वॾी नाहे पर ॻाल्हि सवली बि कोन्हे का अॼु त सुणे लतीफ़ खां पुछी लतीफ सरकार छा फरम पाण फरमायो के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर भी औदा सुपरी सुभान अल्लाह के वेझड़ा भी दूर के दूर बे औदा सुपरी के चढ़न नचित ते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मोसी बणा सुपरी सुभान अल्लाह आशिकन जूं ॻाल्हियूं ॿुधो त सही न उन जो कलाम समझ त सही न चवन छा था चवे तो जी न कुंडी मेह जो सिंह केतिरो बि वधे पर परे न वेंदो आहे वकड़ ॾेई उते जो उते उते जो उते चवे तो जेको आशिक हूंदो आहे उहो केतिरो बि दूर छो न हुजे पर दिलि उन जी मके ऐं मदीने खां परे हूंदी कान्हे का सुभान अल्लाह अज़ीज़ा ने मन अर्ज पे कयूं त उन नंढड़े बारड़ो परे वेठो आ हिन दिल में ख्याल कयो सुहणो नौजवान ताकतवर नूरानी चेहरो आ भर में भी चई मजदूरी कंदे चई कंदुस छा चई कंदुस चई पो हल चई हलंदुस पर हिकड़ो शर्त आ चई कहिड़ो चई मजदूरी त तुंहिंजी कंदुस पर जेॾी महिल निमाज़ जो टाइम थींदो निमाज़ जो टाइम थींदो मुखां निमाज़ पढ़ण जे लाइ मूंखे रोकींदे कोन सुभान अल्लाह हमरा निहारे थो पियो त हले मजदूरीअ ते तो उथ ॾेई शर्त थो रखे चई क़बूल आ चई ॿियो बि शर्त आ चई कहिड़ो चई ॿियो शर्त आ मजदूरी केतिरी बि कयां पर मूंखे ॾींदे सिर्फ़ 3 दिरहम सिर्फ़ 3 हे छा नौजवान सिर्फ़ 3 हल उन नौजवान उन हमराह जो सामान रो भी गड खयो आ रस्ते में वञन था पिया उन हमराह जी निगाह बचड़े ते वींदे 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 मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रस्ते में निमाज़ जो टाइम थी वियो चई चाचा हे सामान रख मां वञी अल्लाह जो फर्ज़ पढ़ी अचां अबा वञ जीअं असां तूं सिगरेट दुकाए होटल ते वेहरासीं बचड़ो निमाज़ हे निमाज़ ते वियो निमाज़ तां मोटियो दिल में ख्याल कई हे कहिड़ो अजीब इंसान आ नौजवान जेको रस्तो छॾे निमाज़ ते हलियो वियो आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॻाल्हि खे सफ़ा सोढ़ो करे वेझो कया टाइम थोड़ो आ ॻाल्हियूं घणियूं करणियूं आहिनि उन नौजवान निमाज़ पढ़ी जॾहिं नौजवान खे घर ताईं वठी आयो उहा गठड़ी सामान जी रख रही पुछी नौजवान तुंहिंजी मज़दूरी घणी चई 3 दिरहम चई हेॾो वॾो सफ़र कयो थे 3 दिरहमनि जे लाइ चई हा मूंखे 3 दिरहम खपनि चई 3 दिरहम छा जे लाइ चई अॼु सुबुह जी जल अमड़ चयो बचड़ा सी ॾाढो आ सीअ खां ढकण लाइ कंहिं शाल या कपिड़े जी ज़रूरत आ उहा 3 दिरहमनि में पई मिले अॼु इन लाइ निकिरी आयो हां त 3 दिरहम मज़दूरी करे वञी जी जल अमड़ खे सीअ खां उहा लोई वठी ॾियां सुभान अल्लाह वो अमीर शख्स आ गरीब नाहे दिल में ख्याल कई उन जी हिक न्याणी घर में आ जेका जाए जमदे वेचारी अपाहिजा मोहताजा टंगुन में साह कोन्हे उन नौजवान खे चई बचड़ा वञण खां पहिरियां
मुझी मानड़ी खाई वञ चई कोन खाईंदुमि चई मानड़ी खा चई कोन खाईंदुमि घणे चवण खां पोइ चई रोज़े सां सुभान अल्लाह छा सां रोज़े सां अल्लाह अकबर ओ नौजवान चे रोजेदार हाँ रोजे सां मानड़ी कोन खाईंदुमि चएसि तो खुदा जो वास्तो थे जो रोज़ो मूं वटि इफ्तार कर जॾहिं नौजवान चयो त मुंहिंजी अमड़ इंतज़ार कंदी हूंदी उन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन हमराह चयसि ॻाल्हि ॿुध दावत मुंहिंजे महबूब जी सुन्नत अची आहे चई हाणे सुन्नत महबूब जी आहे क़बूल कर चई अखियुनि ते सुभान अल्लाह दोस्त ये नंढड़ियों नंढड़ियों गालियों इंसान के किथा का किथे पहुंचाए छॾींदियूं आहिनि मुझे हबीब जी सुन्नत समझी करे दावत नौजवान कबूल कई आ नौजवान मानड़ी खाधी नौजवान के कमरे में छॾे हेॾो ज़ाल ऐं मुड़स हिक ॿिए खे चवण लॻा ॻाल्हि ॿुध हेड़ो नेक नौजवान वरी अलाए कॾहिं मिले चई वाक़ई ॻाल्हि जाई आहे चई हाणे हीअं था कयूं दौलत अण खुटा हिन खे असां तूं इन ॻाल्हि ते आमादा था कयूं त पंहिंजे न्याणीअ सां शादड़ी करे पंहिंजे न्याणीअ सां निकाह करे ज़ाल थी चवे धीउ पंहिंजी अपाहिजा उन सां नौजवान कीअं शादी कंदो चई भला हलो त हली गॾिजी उन खे चऊं असांजे न्याणीअ लाइ दुआ घुरे अल्लाह ताला असांजे न्याणीअ खे सिहत अता फरमाए अञा हे जीअं जो निकिरनि था ॾिसनि त कमरे में कोई कोन्हे अञा पंहिंजे न्याणीअ जे कमरे में वञनि त न्याणी घर में हली रही आहे घुमी रही आहे सुभान अल्लाह कंहिंखे ॻोल्हे रही आहे माउ पीउ खां दाहूं निकिरी वयूं ओ बचड़ी जी मुंहिंजी अम्मा हे छा रंगा अम्मा कीअं थी पुछी जॾहिं हकीम वठी आई आहियां त पोइ हाणे दवा जो छा थी पुछी तबीब घर में आयो मुझे कमरे ते निहारे करे हथड़ा खणी अलाए कैसा पे ॻाल्हाए बस उन जा लुड़क अखड़िन मां किरंदा वया अल्लाह जे ज़ात मुखे जिस्म सलामत ॾेई छॾियो आ सुभान अल्लाह ॿुधा ज़िक्र जो मज़ो आहे कोन्हे जवाब ॾे छितो थियो हई पाण संभाल खुदा जो कसम खणी तो तोखे चवां तू उन जो थी सब कुछ तुंहिंजो थी वेंदो सुभान अल्लाह थी त ॾिस न सौदो करे त ॾिस न जन सौदो कयो आहे फलाणे जे पुट ज़हर खाधो फलाणे जे पुट वाह में टुबी ॾिनी फलाणे जे पुट पाण खे फ़ैर कयो मौलवीअ जी पगार घणी आहे जवाब दे 3000 5000 मौलवी के जदे केर रखंदो मदरसे में पहिरी चंदो मौलवी नेक बोजे शरीफ बोजे बाशरो बोजे कांचब मथे होजे ही भी शर्त होजे कुरान भी सोणो पढ़े आवाज भी भलो होजे सब गालियूं थियूं पोचंदा अब गाल बुध असांजो हाल थई गरीबड़ी मिड़ई फकीर माण्हू पगारड़ी न ते मिड़ई गुज़रड़ो पियो कजा अजीजा ने मन उन 5000 ऐं 4000 ते हेड़े दौर में कदे बुधो त के कुरान जे हाफिज खुदकशी कई जवाब दियो वडेरन जे बच्चन वट छा छा कोने जवाब दियो दौलतमंद खुशो खुदकशू पिया कन लेकिन कुरान करीम जा हाफिज कारी आलिम सगोरा खुदा जे दिनल रिज़्क ते राज़ी हन खुदा उनन मा राज़ी आ खुदा चवे तो मां बरकतू दई छडींदो बावा ओ मुंजा दोस्त अजीज उन यार सा सौदो कर दुखियो कोन थींदे दुखियो कोन थींदे दुखियो कोन थींदे हाने टाइम तो जो त मां विसो खाई अञा अध कलाक आहे गर्मी त ॾाढी थका त न आयो सच्ची गाल आ न सही न मां चो तन्या पांजो मौजू खोलियो ही कोने को अञा मां उते ही बीठो हां केड़ी जगह ते उन जगह ते हिन महफिल में अचण वारा तू खुद न आयो ही पर तुझो कार्ड मथे लिखियल आ सुभान अल्लाह तुझे तकदीर जो कार्ड मथे लिखियल आ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम सोच जे के न सगीरा गुनाह सा कंदा हो जन जी खबर ब न होंदी आ कदे न को मुसलमान कई भा सा खिली गालाइंदो आ रब उन जा सगीरा दोह माफ करे छडींदो आ सुभान अल्लाह कदे वुजू करण जेला उथंदो आ रब उन जा सगीरा गुनाह माफ कंदो आ रस्ते में वींदे करे को कंडड़ो डिठे परे करे छडी रब सगीरा गुनाह माफ करे छडिया अजीजा ने मन
तो सगीरन गुनाहन जा अंबार खणी छड़िया खबर भी कान पे लही भी इए विया जो खबर ही कान पे कहजे करे चो महबूब मदीने वारे यार जे करे सुभान अल्लाह याद रखी छड़ जा अज तो के केर भी चवे भुख थो मरी गडह खा चवंदे कोन खाइंदुस छा गोश्त गडह में कोने छा कुत्तो खा चवंदे कोन खाइंदुम छाजे करे कोन खाइंदुम सोच जा छाजे करे कोन खाइंदुम मौलवी के छड़ हाफिज आलिम के छड़ अण पड़े जट खां जट खे चो हे गडह जो गोश्त मरी थो पियो खा चवंदो मरण कबूल आ गडह जो गोश्त कोन खाइंदुम छो कोन खाइंदे चवंदो मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो आ त हराम सुभान अल्लाह जडे तो के हराम भी दसन वारो मुझो मुस्तफा तो के हलाल भी दसन वारो मुझो मुस्तफा तो के रिश्ता बुधाइण वारो भी मुझो मुस्तफा तो के पांजे रब सां मिलाइण वारो भी मुझो सुहिणो मुस्तफा जेका तू इबादत करे रहियो आ अज जेका तोखे इज्जत मिली रही आ भुलजी वञ फिरके वारियत के भुलजी वञ गिरोह बंदीअ के खुदा जे ज़ात के हाज़िर नाज़िर करे पंहिंजे दिल खां पुछ अज जेका बि तोखे इज्जत मिली आ कहजे करे मिली आ चो महबूब मदीने वारे घोट जे करे मिली आ अज ट्रंप दुनिया जे सुपर पावर मुल्क जो मुझा दोस्त अजीज सुपर पावर मुल्क जो सदर आ पर चईस काबे जे हद में अची त ॾेखारे जवाब दे चमीस काबे जे हद में अची त ॾेखारे मुझे महबूब जे मदीने मुनव्वर जे हद में अची त ॾेखारे ताकत ही काने इसका अची न सघंदो भले केॾो भी ताकतवर हुजे छो त उते दुनिया जे ताकत ही पैसे ते फैसलो कोन थींदो आ खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में हिन दिल जे सच्चाई ते फैसलो थींदो आ सुभान अल्लाह मिस्कीन गरीब हंड मुझा दोस्त मजदूरी करण वारो सिधो वने काबे जे खिलाफ के चुमियूं दींदो आ मुझे मुस्तफा जे रोजे अतहर दे निहारे दुरूद ओ सलाम पढ़ंदो आ ओडो दुनिया जे अमीर तरीन के इजाजत ना है साबित थी वयो त हे सौदो दौलत ऐं दुनिया ते कोन थींदो आ ही सौदो दिल ऐं इश्क मोहब्बत वारो हूंदो आ सुभान अल्लाह तुझी मर्जी आ करे वठ सौदो इंशाअल्लाह ताला सौदो कंदे नुकसान कोन पवंदे छो त जह बि उन सां सौदो कयो आ मुझे खुदा उन खे ॾिनो आ हे तुंहिंजा जेके गुनाह हन इहे हिननि जो त को गुनाह छा आहिनि गुनाह कुछ भी गुनाह कोन जे तुंहिंजे दिल जो ताल्लुक मदीने तय्यबा सां मिलियल सुभान अल्लाह हिकिड़ी अहम ॻाल्हि कयां शिरक न छॾिजो खास गाल तो कया केड़ी त अल्लाह ताला शिरक भी मुआफ करे छडींदो आ छा चयुम गालायो अल्लाह ताला शिरक भी मुआफ करे छडींदो आ तुझे दिल में एकदम ख्याल आयो पढ़ियल लिखियल जे दिल में ख्याल आयो त अल्लाह त कुरान में चयो आ अल्लाह अहम नुक्तो थोड़ी पो भले बस कया फिक्र ना है गौर सां बुध इन्नल्लाह ला यगफिरु अन युशरक बिही मा दून ज़ालिका लिमन यशा अल्लाह जे ज़ात ऐलान कयो बेशक मां अल्लाह शिरक मुआफ न कंदो हां बाकी जेको वणे मुआफ कया ए फकीर आशिक सजन साईं जो गुलाम तो जाडो ऐलान पे थो करे त रब शिरक भी मुआफ कंदो सुभान अल्लाह तू मुखा डट के सवाल कर त कुरान चवे थो कोन कंदो आ तू तो चमी त कंदो आ दलील दे त कीअं कंदो आ सादी सिंधड़ी में चवा जी मुझो अण पड़ियो झंग जो वेचारो हर हारी भी समझी वने हा मुझा दोस्त अजीज अल्लाह शिरक मुआफ कंदो आ कदे मुआफ कंदो आ कंखे मुआफ कंदो आ जो जेको दरे मुस्तफा ते अचण खां अग में शिरक कंदो आ जडे मुझे मुस्तफा जे दर ते ईंदो आ त रब उन जा अग्या मिड़ई गुनाह मुआफ करे छडींदो आ सुभान अल्लाह
हुजूर जे दर ते अचण खां अॻु में मुस्लमान को न हो, बुतन जो पूजारी हुयो, यहूदी हुयो या ॿियो को बुतन जो पूजारी हुयो, मजूसी हुयो, बाहि परस्त हुयो, कहिड़ो बि हुयो, मुंहिंजे हुजूर जे दरवाज़े ते अचण खां अॻु में हुयो। जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरड़े ते आयो, रब फ़ैसिलो करण फरमायो, जेकी दफ़्तर भरे आयो आं, अॼु मुंहिंजे यार जे अंगण ते आयो आं, अॻियां दफ़्तर तुंहिंजा हड़ई मेटे छॾियमि। सुभान अल्लाह। अल्लाह शिरक माफ़ करे तो नथो करे, लेकिन कहजो जेको दरे मुस्तफ़ा ते अचण खां अॻु में शिरक थो करे, बाद में छो न चो मुझे मुस्तफ़ा फरमाए छॾियो आहे त जंहिं हिकु दफ़ो चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल, इहा मुहर जॾहिं दिल ते लॻी वई, उहो वरी शिरक करे ई नथो सघे। सुभान अल्लाह। याद रखी छड़ मुंहिंजा दोस्त अजीज, त अल्लाह जे महबूब जे दरबार में अचण सां जॾहिं शिरक जो पहाड़नि जेॾो ॾोह बि मुआफ़ थी वेंदो आहे, छाजे करे चो ईमान जे दौलत सां। सुभान अल्लाह। मुझे मुस्तफ़ा जे दरबार में छा मिलंदो आहे, ॻाल्हा चो ईमान मिलंदो आहे। छा मिलंदो आहे? ईमान मिलंदो आहे। जेके ईमान मिलंदो आहे उनखे ई रब्बुर रहमान मिलंदो आहे। सुभान अल्लाह। मिलंदो काथों आहे? सादन लफ्ज़न में चवां, मिलंदो काथों आहे? ख़ुदा त जिथे किथे हाज़िर नाज़िर चो आहे, ख़ुदा त जिथे किथे हाज़िर नाज़िर आहे, पर ओहो ख़ुदा मिलंदो ज़रूर आहे। किथां मिलंदो आहे? चो पंहिंजे महबूब जे दरड़े तां मिलंदो आहे। उन बेनियाज़ रब, उन बेनियाज़ रब पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि ऐलान करे चयो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व खातमन नबिय्यीन। सुभान अल्लाह। रब थी करे ऐलान कयो, कायनात वारो आदम खां वठी दरड़ा खोले छॾियमि। कॾहिं शीश जो दरड़ो, कॾहिं हूद जो दरड़ो, कॾहिं ईसा जो दरड़ो, कॾहिं मूसा जो दरड़ो, कॾहिं इब्राहिम जो दरड़ो, कॾहिं इस्माईल जो दरड़ो, कॾहिं नूह जो दरड़ो, कॾहिं ज़करिया जो दरड़ो, कॾहिं यहया जो दरड़ो, कॾहिं इमरान सुहिणे जो दरड़ो। बेनियाज़ रब फरमायो, हिकिड़े हिकिड़े टाइम ते समय दरवाज़ा बि खोले छॾियमि, पर मुंहिंजे रब फरमायो, जंहिंजे करे दरड़ा खोलियमि, जॾहिं उन यार खे मैदान ते आंदुमि, सभई दर बंदि करण जो ऐलान करे चवां थो, कायनात वारो बचंदो उहो जेको मुंहिंजे महबूब जे दरवाज़े ते हलींदो। सुभान अल्लाह। हज़रत ईसा जे मञण वारो हुजे या हज़रत मूसा जे मञण वारो हुजे, हज़रत इब्राहिम जे मञण वारो या इस्माईल सुहिणे जे मञण वारो, लेकिन मुंहिंजे हबीब जे ऐलान नबूवत खां बाद में बचंदो उहो रब्बुर रहमान उनखे मिलंदो जंहिंखे ईमान मिलंदो। ईमान उनखे मिलंदो चो जेको तरे मुस्तफ़ा ते अचे, पंहिंजे दिल जो नज़रानो पेश कंदो। सुभान अल्लाह। जे दिल मञई थी त दिल खोले सलाम चो मुझे मुस्तफ़ा ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो ई सबब आहे जो आशिक दीवाना कहिड़े बि हाल में हुजनि, कीअं बि हुजनि, चवंदा हेॾे होॾे न, काॾे नवाबशाह न, हैदराबाद न, कराची न, काॾे मदीने। सुभान अल्लाह। छो था हर हर हकीमन ॾे मूंखे खणो, चाकु थींदुसि मदीने मदीनो घुमाए अचो। सुभान अल्लाह। छो था हर हर
छो था हर हर हकीमन डे मूंखे खणो चाकु थींदुसि मदीनो घुमाए अचो छो त मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मुंहिंजे दर्दन जी बि का दवा कान आ मूंखे आका जे दर ते लॾाए हलो सुभान अल्लाह छो था हर हर छो था हर हर हकीमन डे मूंखे खणो चाकु थींदुसि मदीनो घुमाए अचो आखिरी ज़िक्र कया उन अमीर उमर जो सुभान अल्लाह कहजो चो अमीर उमर जो जंहिंजे हकल सां छाजा कंगरा किरिया हा गाला गाला चेजे हकल सां जंहिंजे दाबे सां कैसो किसरा जा कुंगरा किरी रहिया आहिनि जंहिंजे दाबे सां काइनात जे अंदर रोब जमी वियो आहे उहो अमीर उमर ख़ुदा त जिथे किथे मौजूद आहे काबे खे बि ॾिसंदो आहे पर काबे वारो अमीर उमर खे मिलंदो नाहे तलवार हथ में आहे ईमान वारनि खे ॻोल्हींदो आहे उन अमीर उमर खे ख़ुदा मिलियो ज़रूर आहे मगर मूंखे जवाब ॾे त मिलियो किथां जवाब दे न मूंखे अमीर उमर के भी खुदा मिलियो मगर मिलियो किथों कॾहिं मिलियो चो तॾहिं मिलियो जॾहिं अमीर उमर दरे मुस्तफ़ा ते आयो सुभान अल्लाह मुझे महबूब जी आदो सिलेंडर करण फरमायो हबीब जी आदो गोडड़ा भनी वेठो आका 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 मता इए समझो त जंहिं हुजूर खे ॾिठो उहो सहाबी आ न हुजूर खे त काइनात ॾिठो आहे हुजूर खे ॾिसण सां सहाबी कोन थींदो आहे हुजूर ॾे त सभु को ॾिसंदो आहे मगर हुजूर जंहिंखे क़बूल कंदो आहे उहो सहाबी बणिजी वेंदो आहे जंहिंजे कल्ब जे मथां निगाहे मुस्तफ़ा जो नुज़ूल थींदो आहे उहो ई सहाबी बणिजी वेंदो आहे उमर बिन ख़त्ताब अॼु फारूक आज़म कीअं बणियो चौधरी मुस्तफ़ा ते आयो त फारूक आज़म बणिजी वियो आहे सुभान अल्लाह जेको ख़िदमत में आयो जंहिं ग़ुलामी क़बूल कई जंहिं जान कुर्बान कई उहो फारूक आज़म बणिजी वियो मां तोखां थो पुछां जेके कुलड़नि ते सवार रहिया रब उन्हनि जो मक़ाम छा कयो हूंदो सुभान अल्लाह सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से तारीख गवाह बाद में अचण वारा ताबई तब ताबई अल्लाह केतरा औलिया अल्लाह मदीने वींदा त जुतड़ी कोन पाईंदा हा त मता उन जगह ते कदम पे जंहिं जगह ते मुझे मुस्तफ़ा जा कदम हुजनि सुभान अल्लाह जुती मदीने में पाइण गवारा न कयूं त मता महबूबन जे कदमन वारी जाइ ते असांजी जुती पइजी वञे मां तव्हां खां थो पुछां महबूबन जे कदमन जे मथां कदम रखण जे लाइ वक़्त जा ताबई तयार न आहिनि त उन्हनि जवाननि जो मक़ाम ऐं शान त ॾिहार जन खे मुंहिंजो मुस्तफ़ा खणी पंहिंजे कुल्हनि ते विहारे जन जा पेरड़ा जन जे पेरड़नि जूं नंढड़ियूं जुतड़ियूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे जिस्म सां लॻल हुजनि उन्हनि जो मक़ाम छा हूंदो सुभान अल्लाह ईमानदारी सां सोच जे मुंहिंजे दोस्त तोखे खोले ॿुधायो त सहाबा जे अज़मत खे सलाम कर ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि सां प्यार कर तूं हिते बि परेशान न थींदे हुते बि न थींदे सुभान अल्लाह त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजे ख़ुदा मुंहिंजे महबूब खे ख़ातमुन नबीयीन वल मुरसलीन बनायो आहे ज़िमो ख़ुदा खयो आहे जनी डांद न बिजो तनी बि तुंहिंजो आसिरो अवल ॾेई उन्हनि खे पोइ उभारे सिज दुनिया खे ॾियण वारो रब इज़तूं ॾियण वारो रब रोज़ियूं ॾियण वारो रब ॿुधाए त पंहिंजे महबूब जे लाइ छा न कंदो सुभान अल्लाह पंहिंजे ॿोलीअ में ॿुधाई या कंहिं आशिक जे ॿोलीअ में ॿुधाई
की न कीता यार ने एक यार वास्ते रब महफिला सजायानी सरकार वास्ते जेतिरा बि आया हो ॿुधायो मुझे मुस्तफ़ा जे अकल में वारा हो या को मेघवाड़ो भीला ॿुधायो जवाब ॾियो छाजे करे गॾु थिया हो ही महफ़िलियूं छाजे करे सजियूं पयूं न चओ इन करे जो मुझे मुस्तफ़ा करीम ते कलमो पढ़ियो तो उन महबूब जे करे दुनिया में अल्लाह है खुशबू वारियूं महफ़िलियूं करे छॾियो जंहिं महबूब जे नाले जे महफ़िल में एतिरो सुकून हुजे ॿुधा उन यार जे दीदार जो मक़ाम छा हूंदो सुभान अल्लाह टाइम ओवर थी वियो मां हाणे गर्मी घणी थी वे न थियो बर्दाश्त थे लेकिन जेका आयत करीमा जो हिस्सो पढ़ियुमि उनखे ज़रूर खोलींदुमि त यादि रखी छॾिजां तवज्जह कजा मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नुबुवत जो रखवालो केरा गाला गाला केरा जे अञा तो के समझ में न अचे त मूंखे जवाब ॾे ईअं न चवंदो कर त मां ख़त्म नबूवत जो रखवालो हाँ ख़बरदार थी इहो जुमिलो ज़ुबान ते न आणींदो कर क़ुरान जो मुहाफ़िज़ केरा चओ अल्लाह कुरान जी हिफाजत केर थो करे चो अल्लाह जेको कुरान जी हिफाजत करे रहियो आ चो उहो ई रब साहिब कुरान जी हिफाजत भी करे रहियो आ जेको कुरान जे अज़मत ऐं शान खे बुलंदो बाला करे रहियो आ उहो साहिब कुरान जे इज्जत ओ अज़मत खे भी बुलंदो बाला करे रहियो आ मर्जी उन जी आ मुहाफ़िज़ कुरान जो अल्लाह वा लेकिन उन इंसानन मां जंहिंखे चूंडियो आहे उनखे कुरान जो हाफ़िज़ बनाए छॾियो आहे सुभान अल्लाह मुहाफ़िज़ मुझो खुदा जंहिंजे सीने के चूंडींदो आहे उन जे सीने में ताक़त ॾींदो आहे जंहिंजे सीने में 30 पारा क़ुरान जा गॾु थींदा आहिनि जेको क़ुरान करीम जी हिफ़ाज़त करण वारो आहे उहो पंहिंजे साहिब क़ुरान महबूब जी बि हिफ़ाज़त करण वारो आहे महबूब जे ख़त्म नबूवत जे मथां जान ॾियण जी तौफ़ीक़ मुंहिंजो रब उनखे ॾींदो आहे जंहिंखे मुंहिंजो ख़ुदा पाण प्यार सां चूंडींदो आहे सुभान अल्लाह पोइ केॾी महिल मुमताज़ कादरीअ जे सूरत में हुजे या केॾी महिल ग़ाज़ी ख़ालिद जे सूरत में हुजे सूरत कहिड़ी बि हुजे मगर जंहिंखां पुछ मुमताज़ कादरीअ सां जेल में मुलाक़ातूं जन कयूं रुगी रोए छा चए यार जो दीदार हे छोकिरो नौजवान ख़बर बि नाहे त केरा अक़ीदो कहिड़ो आहे काई ख़बर नाहे लेकिन पुछण वारा पुछनि था चवे थो मूं कुझु कोन करायो आहे मूंखे यार दीदार करायो आहे सुभान अल्लाह यार दीदार करे फरमायो त वञो अचे थो वञी सटको ॾेई अचीस मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तू दिल खोले चओ त ख़ुदा पंहिंजे महबूब खे हयातुन नबी बनायो आहे सुभान अल्लाह हयातुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात इन नौजवान जे बक़ौल त मूंखे दीदार थियो हुकुम थियो अचे तो घोटो ॾेई वठीस इहो इन नौजवान जो कमाल नाहे उहो उन जो नसीब कमाल उन ज़ात जे महबूब जो आहे जंहिंजे करे रब इन नौजवान खे हो मक़ाम अता फरमायो दुनिया चयो पियो ओ नवाज़ शरीफ मुमताज़ कादरीअ जे फांसी ते सही न कर रहड़जी वेंदे न मुड़ियो पंहिंजन खे ख़ुशि कयईं कंहिंखे पंहिंजन खे ख़ुशि कयईं हुन पंहिंजन खे ख़ुशि कयो मुमताज़ कादरीअ बि पंहिंजे खे ख़ुशि कयो नतीजो छा निकितो जो पूरे पाकिस्तान मां ॻोल्हे बि हींअर ख़ानदानी कोन थो लभे छो नथो लभे रब फ़ैसला करे थो ॾसे जे मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिकनि सां फिटाईंदे त हशर इहो करे छॾींदो सुभान अल्लाह पोइ जेको महबूब जे आशिकनि सां फिटाए उन्हनि खे रब मुल्क बदर करे छॾे पोइ जेको महबूब जे बचड़नि सां या महबूब जे सहाबा सां फिटाईंदो उन जो हशर घटि थींदो जवाब ॾे तोखे फिक्र करण जी ज़रूरत नाहे तोखे रुगी दुआ घुरण जी ज़रूरत मौला जज़्बे ईमानी अता फरमाए त हीअ जान मुस्तफ़ा जे नाम ते कुर्बान करे छॾे सुभान अल्लाह
खून जो हिकड़ो हिकड़ो कतरो पंहिंजे महबूब जे ख़त्म नबूवत जे लफ़्ज़ जे मथां कुर्बान करे छॾियां। लब्बैक लब्बैक जा नारा हणंदो वतां। तूं नारा हणण तुंहिंजो कमु आहे, इज़त ॾियण मुंहिंजे रब जो कमु आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तक़रीबन अक्सर मां हिकिड़ी ॻाल्हि बयानु कंदो आहियां, बसि उहा बयानु थो कयां त हिकिड़ो फ़क़ीर वीचारो सौंटड़ी हथ में आहे, अल्लाह अल्लाह कंदो वञे थो पियो। सुबुह जो टाइम आहे, मिठाईअ वारे दुकान खोलियो। हर दुकानदार जी तमन्ना हूंदी आहे मन को अल्लाह जो नेक बानो अचे। ओ फ़क़ीर जी अदा अचे हे गिलास खीर जो मिठो गरम गरम पी वञ। गिलास खीर जो फ़क़ीर पी रहियो आहे, अर्श ॾे निहारे रहियो। वाह मुंहिंजा मौला, रस्ते वेंदे कीअं पियो मिठा खीर प्यारी। सुभान अल्लाह। अल्लाह जो नेक बानो खीरड़ो पी अॻिते हलियो। इम्तिहान शुरू हुआ, अॻियां को नौजवान अमीरा। अॼुकल्ह वाक ते वॾेरा निकिरंदा न सुबुह जो, काफ़ी पुराणो ज़िक्र आहे। ईअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टहल टकोर करण जे लाइ मुंहिंजा दोस्त कोई अमीर पंहिंजे घर वारीअ सां नौजवान गॾु थो पियो जे। फ़क़ीर पंहिंजे ज़िक्र जे मौज में सौंटड़ी हथ में टक टक कंदो थो वञे। अजीब इत्तेफ़ाक़ आहे, उन जॻह तां किरास थियो आहे जिथे पाणीअ जो दुॿो आहे। फ़क़ीर लठड़ी हई जीअं हणंदो पियो अचे, ज़मीन में दुॿो पाणीअ जो हुयो। कुझु पाणीअ जा कतरा मिटीअ वारा निकिता, उन मोहतरमा माईअ जे कपड़नि ते लॻा। उन जे आशिक खे गैरत अचे वई, उन जे मुड़स खे गैरत अचे वई। फ़क़ीर खे खणी गले खां झले, ॾिसी नथो त मां अमीर जी घरवारी अची रही आहे, हे तो छा कयो? फ़क़ीर चयो मां ॼाणी वाणी कोन कयो। उन फ़क़ीर खे चमाट वहाए कढी, अंदर जी बाहि कढी, पंहिंजे राणीअ खे राज़ी कयईं। उन फ़क़ीर अर्श ॾे निहारे चयो, वाह मुंहिंजा मौला, किथे सॾ करे खीर गरम गरम मिठड़ा पियो प्यारी, किथे बेडो हिन खे चमाटू पियो हणाई। सुभान अल्लाह। वडेरे खे दाह कान ॾिनई ॻाल्हा, रईस खे दाह कान ॾिनई। छो? हुन जे दिल जो कनेक्शन पंहिंजे मालिक जे ज़ात सां मिलियल हुयो। बस अञा चंद कदम अॻिते हलियो। छोकिरी हलंदे हलंदे फह ॾाटो ठा, न तो ॾिठी न मूं ॾिठी, वई हमराह वठी रड़ियूं कयूं। वाहर थी वई, चेवारो कयो, फ़क़ीर थो वञे। इन बद दुआ कई आहे। ड्रोड़ी विया वञी फ़क़ीर खे वठी आया बादशाह जे दरबार में। ओ फ़क़ीर जी बादशाह, तो असांजे छोकिरीअ खे पिटियो आहे। जे फ़क़ीर पिटींदा न आहिनि, जे तो पिटियो आहे, हिन जे मुड़स तोखे चमाट हई तो पिटियो। हलंदे सिधी ज़मीन ते किरी आहे, गाटो भॼी पियो। फ़क़ीर चयो, ओ बादशाह, फ़क़ीर पिटींदा न आहिनि। टियों दफ़ो जेॾी महिल बादशाह थोरो सख़्तु ज़ुबान इस्तेमाल कई, फ़क़ीर खे जलाल अची वियो। चयो, ओ अंधा बादशाह, मां पिटियो नाहे, ही मुंहिंजो ऐं तुंहिंजो झेड़ो नाहे, ही ॿिनि आशिकनि जे विच में झेड़ो आहे। हिन आशिक पंहिंजे महबूब जे कपड़नि ते मिटीअ जा फुड़ा बर्दाश्त न कया। हुन आशिक पंहिंजे महबूब जे बाने जे गलड़नि ते चमाट बर्दाश्त कान कई आहे। हिन पंहिंजी ताक़त ॾेखारी, हुन पंहिंजी ताक़त ॾेखारी आहे। मुंहिंजे करीम रब सां प्यार करण वारा, तूं अकेलो नाही, मुंहिंजो ख़ुदा बि तोसां कॾा, त मुंहिंजो मुस्तफ़ा बि तोसां कॾा। सुभान अल्लाह। त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत लाइ अगरि ज़र्रे जे बराबर बि तुंहिंजे रूह अंदर में ईमानी गैरत मौजूद आहे, तो ख़ुशि नसीब आहीं। बेशक तू झेड़ो नथो करे सघीं, वञी नथो सघीं, लड़ी नथो सघीं, पर अंदर में गैरत मौजूद आहे। त महबूब मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत ते मुंहिंजी जान बि कुर्बान आहे, तो ख़ुशि नसीब आहे। इहा ईमानी गैरत जी निशानी आहे। त मां अर्ज़ पे कयो, टाइम वरी वधी वियो। अल्लाह फरमायो, इन्नका ला तुस्मिउल मौता। अल्लाह अल्लाह, मुंहिंजे अल्लाह फ़ैसिलो कयो, तूं चवंदो हई त उहो मरी वियो जंहिं वटि इज़राइल आयो, रूह कब्ज़ करे वियो, ईअं न, उहो मरी वियो। अल्लाह क़ुरान में कुछ ॿी थ्यूरी ॿुधाए रहियो आहे। मुंहिंजो रब थो फरमाए, मूं वटि उहो नाहे
जंहिं वटि इज़राइल आयो आ जेरो उहो नाहे जंहिं वटि इज़राइल कोन आयो आ तो असां वटि जेरो केर आ जेके वेठा आहियूं हलूं घुमूं खाऊं पियूं जेरा जेको ॻाल्हाए बि न रूह परवाज़ थियो मुअल क़ुरान चवे थो ईअं नाहे कुरान चवे थो ईअं नाहे मौला कीअं रब थो चवे जंहिं मुंहिंजे महबूब खे सुञातो ओहो ज़िंदह आ जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे न सुञातो मां रब ऐलान थो कयां ओहो मुर्दह आ सुभान अल्लाह कुरान करीम जो बई आयतूं पढ़ी फ़कीर उथण वारी कंदो उतबो शेबो अबू जहल अबू लहब सामो मुझे मुस्तफ़ा करीम उन्हनि खे अल्लाह जे वहदानियत जी दावत ॾेई रहियो आहे लेकिन हो ॿुधी अणॿुधी करे रहिया आहिनि बीठा आहिनि 5-6 फुटनि जा ताक़तवर जवान खाइण पीअण वारा ॾिसण वारा मुंहिंजे रब क़ुरान खे नाज़िल फरम ओ मुंहिंजा महबूबा जी मुंहिंजा मौला नकला तुस्मिउल मौता ओ मुझा मुस्तफ़ा इहे तुझी गाल नथा बुधन छो त मुअलहन अल्लाह जी कुरान फैसलो के महबूबा इन्नकला तुस्मिउल मौता हबीब तुझी गाल नथा बुधन छो त इहे मुअलहन हालांकि सामो बीठा हन हलन भी था खाइन भी था घुमन भी था पिया रब फैसलो कयो हलंदड़ हुजे खाईंदड़ हुजे घुमंदड़ हुजे पर जे मुझे मुस्तफ़ा जी गाल नथो बुधे मुझे मुस्तफ़ा खे नथो सुञाणे त मां रब थो ऐलान कयां त ज़िंदगी हुअण जे बावजूद उहो मुअल सुभान अल्लाह अचो जंगे उहद जे मथा मुझे हबीबन करीमन जो सगो चाचो हजरत अमीर हमजा चो रज़ी अल्लाह ताला अन्हु जिस्म जो अंग अंग अलग लगो पयो आ जुबान खामोशा ब्लड जी सर्कुलेशन ऑफ थी चुकी आ दुनिया का ज़ाहिरी जिस्म जो कनेक्शन खत्म थी चुको आ दुनिया चयो त दुनिया छड़े वयो आ पर मुझे रब चयो खबरदार थी जा वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात इनखे मुअल न चइजां इन मुझे महबूब जो चयो वठंदे मां अल्लाह जे राह में जान कुर्बान कया बल अहया वलाकिन ला तशउरून अल्लाह जे ज़ात फरमायो मां हिननि खे अहिड़ी ज़िंदगी ॾेई छॾी आहे जन जी तव्हांखे ख़बर ई कान्हे का यानी जिंदगी कहिड़ी आहे आख़िरी जुमला जिंदगी कंहिंजी आहे जो जंहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे सुञातो जिंदगी उन जी आहे पोइ दुनिया में हुजे या न हुजे मुर्दह केरा जो मुर्दह उहो आ जंहिं मुझे मुस्तफ़ा जे इज्जत अज़मत नामूस खे न सुञातो आ मुझे मुस्तफ़ा जे ख़त में नबूवत खे न सुञातो आ मुझे मुस्तफ़ा करीम जे फरमान खे न सुञातो आ रब तो चवे इहो ज़िंदह हूंदे भी मुर्दह जेकॾहिं ॿिनी जहान जी ज़िंदगी चाहीं थो त मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम ऐं आशिक़ बणिजी वञ सुभान अल्लाह दुनिया जे सर्टिफिकेटन जी ज़रूरत वरी वरी जो ज़रूरत इहो न सोच जॾहिं न इहो सोची फलाणो छा चवंदो फलाणो छा चवंदो मना अञा तूं कचिड़ो सफ़ा कचिड़ी पिंडड़ीअ में आहीं जॾहिं न सभई ख़दशात ख़त्म थी विया फलाणे सां मुंहिंजो छा मूंखे त यार खपे न यार राज़ी थिए दुनिया सां चओ त अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नंढड़े अयान अलीअ खे वॾी ॼमार इज़त वारी ज़िंदगी अता फरमाए ॾाढो थके हेॾो दिलि खोले ॻाल्हायो अथमि तो वटि अञा हिकिड़ी ठीक है हाणे जिते उठ तरी आहे पुछड़े खे बि सटको ॾेई था
खुशी जो मौक़ो खुशी जो मौक़ो अल्लाह ताला ने जो खुशियों कबूल फरमाए मियां मोहम्मद अली के अल्लाह ताला बियो भी औलाद अता फरमाए नेक सालेह औलाद अता फरमाए अल्लाह ताला तवां सा जे औलाद के भी नेक सालेह करे इंशाअल्लाह ताला जेके आया हूं खाली चो कोई भी को न मोटंदो हाणे फ़कीर चयो आ भला असां खणी ब चपड़ा चोरियूं था चवे छा थो तुझे रुख पाक जा सुभान अल्लाह कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ सुभान अल्लाह तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र वद्दुहा जे अंदर समूरो आ जिक्र कई वल्लैल जी कई वल्लैल में जुल्फन जी बात आ तुझे रुख पाक जा सुभान अल्लाह जहिड़ो पाक तुंहिंजो नालो तहिड़ी पाक ज़ात आ खुदा पाक सारी खलकी तो लाए कायनात आ जहिड़ो पाक नालो मिठड़ो तहिड़ी पाक ज़ात आ खुदा पाक खलकी तो लाए सारी कायनात आ नबियन जो तू नबी तू रहमत आलमी नबियन जो तू नबी तू रहमत लिल आलमी नबियन जो तू नबी तू रहमत लिल आलमी हशर जे ॾींह तुझे हथे शफात आ तुझे रुख पाक जा कसम मौला खया तुझी महबूब सारा यल सिफात आ तुझे रुख पाक जा दिनी सोहणे कादिर तोखे कुदरत जहान जी हथन में आवाग तुझे जमीन आसमान जी तकरीर खत्म थी वने करे वजाहत कोन तो कया खालिक उहो आ मालिक जेके बनाए चो उन जी मर्जी आ बंगलो तो ठारायो आ तुझी मेहनत जो आ नालो जहिड़े पुट जो लिखराई तुझी मर्जी आ मिल्कियत तो तुझी आ पर नाले जंहिंजे करी तुझी मर्जी आ न कंहिंजे नाले कंदे पुट त रब 10 ॾिना थई पर नालो हिकिड़े जे तो लिखी पुछण वारो पुछे तो ही करोड़े रुपया तो ख़र्च कया नालो पुट जो चवे तो तोखे कहिड़ी ख़बर पंहिंजो नालो ॾिसां हां त एॾो मज़ो न अचे हां अॼु जंहिं पुट सां प्यार थो कयां उन जो नालो थो ॾिसां त दिलि ठरी थी पवे जेकॾहिं तुंहिंजे प्यार वारे बच्चे जे नाले ॾिसण सां दिलि ठरी थी पवे त ख़ुदा जो महबूब काइनात में केरु आहे चओ मदीने जो ताजदार दिनी सोहणे कादिर तोखे कुदरत जहान जी कह दिनी हथन में आवाग तुझे जमीन आसमान जी भले चंद्र खे घुराए या रसूल अल्लाह भले चंद्र खे घुराए लथल सिज खे वरा भले चंद्र खे घुरा
लथल सिज खे वरा तुझे हथ में रखियो रब ॾींहुं रात आ। तकलीफ़ न कर समझ कुदरत कंहिंजी आहे चओ रब जी। मालिक केरा चओ अल्लाह। घर में 30 भाॼियूं आंदियूं अथई पचाइण कंहिंजी मर्ज़ी आहे चओ जंहिंजे हथ में आणे ॾिनी अथमि। सच चओ न। दाल बि पई आहे बटालू बि पिया आहिनि मुर्गी बि पिया चाचीअ जी मर्ज़ी आहे न जेको वणेसि सो चाढ़े। तुंहिंजो कमु हो आणणु चाढ़णु चाचीअ जो कमु आहे। ख़ालिक जो कमु हो बनाइण मालिक जंहिंखे करे हुनजी मर्ज़ी आहे न। तुंहिंजे हथ में ॾिनी रब कहे चओ तुंहिंजे हथ में ॾिनी रब ॾींहुं रात आ। तुझे रुख पाक जा। अल्लाह ताला मुझो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में मक़बूल और मंज़ूर फरमाए इंशाअल्लाह ताला। थका नाहियो थक भञण जो आसान तरीक़ो कहिड़ो रुगी उथी भी सलातो सलाम पढ़ंदासीं यार राज़ी थी वेंदो। गौर सां ॿुधजां हेॾे मुॾे निहार पढ़ न पढ़ तुझी मर्ज़ी पर ॻाल्हि मुझी गौर सां ॿुध। सलाम में केतरी ताक़त आहे अॼु गौर सां ॿुध। सलाम में एतरी ताक़त आहे जो जेको तोसां न ॻाल्हाइण चाहे उनखे भी सलाम वराए त हो भले कंध हेठि करे मुंहुं ख़राब करे पर जवाब ज़रूर ॾींदो आहे। ईमानदारी सां ॿुधा सच्चा या न। तोसां ॻाल्हाए न ॻाल्हाए पर तू भर में भी रुई चेस अस्सलामु अलैकुम भले तोड़े हीअं करे निहारे चप न चोरे पर दिल में चवंदो तो वालेकुम सलाम। इहा सच्ची ॻाल्हि आहे। अञा अॻिते वध मुक़ाम वारा सभु क़बरुनि में पर वींदे वेंदे तकड़ में जो अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर हो हड़ई तोखे जवाब ॾींदा वालेकुम अस्सलाम या अहलल हयात। असां ते सलामती मोकलण वारा तो ते बि सलामती हुजे। याने दुनिया जो दस्तूर आहे त मुंहिंजा दोस्त जंहिंखे सलाम कबा हो जवाब ॾींदो आहे। असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त जॾहिं बीही मुस्तफ़ा करीम ते सलाम पढ़ंदा आहियूं त मुंहिंजो महबूब जवाब ॾींदो आहे। हाणे तू